नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त 21 सदी में भी बलूचिस्तान जा माण्हू बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। गंदा वाह वारे इलाइक़े में दरिया जी पुल न हुजण सबबि इलाइक़े वासी फ़ौत थी वियलनि जा लाश उठ ते रखी पाणी मां टिपराइण लाइ मजबूर आहिनि। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे जी ख़ानगी अस्पताल में फ़ौत थी वियल औरत जो लाश उठ मथां ॿधी दरिया मां टिपराइण वारो फुटेज अवामी न्यूज़ हथ करे वरिता। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।